प्यारी साथ संगत, एक कृष्णम सर्वदेवा देव देवात आत्म है। भगवान श्री कृष्ण जो स्तुति असां सत्संग की शुरुआत था कयूं, ता सभिनी जो स्वागत है। वही वरी क्रम शुरू कयूं पाण श्रीमद भगवत गीता जो 18 अध्याय जेको हली रहियो आहे उन ते सत्संग 61 नंबर सत्संग 61 नंबर श्लोक ताईं पाण सत्संग करे चुका आहियूं। ईश्वर सर्वभूतानां हृदयेश अर्जुन तिष्ठति ब्राह्मण सर्वभूतानि यंत्रारूढ़ानि माया। ईश्वर सभिनी जे हृदय में विराजमान आहे, पर मनुष्य उन ईश्वर के इग्नोर करे हिन शरीर सां ई मां ऐं मुंहिंजो संबंध जोड़े वेठो आहे। हिन शरीर खे हिकु यंत्र चयो आहे कृष्ण भगवान। यंत्र माना वाहन, कोई मोटर कार। जीव हिन यंत्र में कार में वेठो आहे ऐं मां ऐं मुंहिंजी कार पियो थो करे ऐं उन ई कार में ईश्वर भी आहे, पर उनखे भुलिजी रहियो आहे। त जेको मनुष्य परमात्मा खां विमुख थी करे परमात्मा गॾु हूंदे भी उनखे इग्नोर थो करे, वो मां ऐं मुंहिंजे में फासी करे भ्रमण थो करे, भ्रमित थो थिए, भिटके थो। हिकु जन्म वरी ॿियो जन्म ऐं हिन जन्म में भी हिक ई जन्म में भी केॾो थो भिटके, कंफ्यूज थो रहे, शांति न विश्राम न। छो त हुन उन्हनि खे इग्नोर कयो जेको शांतीअ जो आश्रय आहे, जेको शांतीअ जो घर आहे ऐं वो किथे ॿिए हंधि भी कान्हे, वो गॾु ई आहे, हृदय में ही विराजमान आहे। त वही कृष्ण भगवान चए थो मां आहियां त हृदय में सभिनी जे, पर मुंहिंजी माया जे करे मनुष्य हिन शरीर खे मां ऐं मुंहिंजो समझी ऐं संसार में भ्रमण थो करे, भिटके थो। ऐं जेसिताईं मां ऐं मुंहिंजो रहंदो तेसिताईं भिटकंदो रहंदो, माना परमात्मा खां दूर रहंदो ऐं तेसिताईं वो आसुरी प्रवृत्तिअ में फासंदो वेंदो, आसुरी संपदा में। जेको मनुष्य परमात्मा खां दूर ऐं संसार में फासे थो, वो आसुरी प्रवृत्ति। उनमें ये सब बुराइयूं अची थी वञनि, कूड़ भी ॻाल्हाइणो आहे, मिथ्या भी ॻाल्हाइणो आहे, हाईलाइट भी थियणो आहे, जिते पोल खुले उते बचाइणो भी आहे, छो त वो परमात्मा खां दूर थी चुको आहे। उन लाइ संसार ही सब कुछ आहे। संसार में मान प्रतिष्ठा उनखे खपे। हिन कूड़े संसार में जिते टिकंदा ही कोन, ही संसार टिकंदो ही कोन। संसार जी उपलब्धि कॾहिं टिकी ही कान्हे। न पद कंहिंजो सदाई रहियो, न प्रतिष्ठा सदाई रही, न कंहिंजी सत्ता सदाई रही। असांजे साम्हूं केॾा अनेक परिवर्तन थिया। कंहिंजो पहिरीं सुठो समय हो, हाणे हुनखे कोई पुछे भी कान थो, ऐं कंहिंजो हींअर समय हली रहियो आहे त सदाई न रहंदो। अहिड़े कूड़े संसार में जेको टिकाऊ कान्हे, उन में पंहिंजो जीवन ॾियणु बेवकूफ़ी आहे। चुनाव त असांजो आहे, वो जबरदस्ती त कंदो कोन। परमात्मा जबरदस्ती कोन कंदो आहे, वो असांखे पूरी स्वतंत्रता ॾींदो आहे। तोखे जेको खपे तूं कर, पर वो बस ॿुधाईंदो त आहे भगवत गीता जे माध्यम सां कि संसार ते हिन तरफ़ जिते सुख कोन अथई ऐं ॿिए तरफ़ परमात्मा अथई, जिते स्थायी विश्राम अथई, शांति अथई, सुख अथई ऐं तोसां गॾु ई आहे।
उन परमात्मा खां अलॻि थी करे तुंहिंजी काई वैल्यू कान्हे, पर तूं समझी तो मुंहिंजी वैल्यू आहे। परमात्मा जे बिना कहिड़ी वैल्यू, पर तूं समझी तो। उन लाइ रामायण में हिकु अखर ईंदो आहे छाड़नि जल, ऐं ॿियो हुनखे चइबो आहे गंगोज। गंगा नदी वहंदी आहे, पोइ कॾहिं कॾहिं छा थींदो आहे, बरसात में गंगा नदीअ जो विस्तार थोरो वधी वेंदो आहे ऐं वरी घटि, गर्मीअ में वरी घटि थी वेंदो आहे। त जॾहिं घटि थींदो आहे त जंहिं जॻह ते पहिरीं जल हो उते हिकिड़ो खॾो ठही वेंदो आहे, उन में जल रहिजी वेंदो आहे, उहो गंगा खां अलॻि थी वियो। खॾे में जल भरियल आहे गंगा जो ई, पर गंगा खां अलॻि थी वियो। हाणे जेको अलॻि थी वियो जल भली भली गंगा जो आहे, पर उनखे संत महात्माऊं पीअंदा कोन्हनि, मदिरा जे समान त्यागे छॾींदा आहिनि। छो त उहो खॾे जो जल, उनमें केॾा कीटाणु हूंदा, केॾी गंदगी हूंदी। भली गंगा जो जल हो ई, पर उनखां अलॻि थी वियो। हाणे इन उन खॾे सां दोस्ती कई त हाणे हिनजी काई वैल्यू कान्हे। ईअं ई असां जीव जेसिताईं परमात्मा सां जुड़ियल आहियूं तेसिताईं वैल्यू आहे असांजी, ऐं आनंद ताईं। जीअं उन खां अलॻि थियासीं, हिन संसार रूपी खॾे में फाथासीं, भली असांखे लॻंदो कि वैल्यू आहे, पर काई वैल्यू कान्हे। पोइ वरी जॾहिं बरसाति पए, वरी उहे खॾे जो जल वरी गंगा सां मिली वञे त वरी उहो थी वेंदो। तीअं असां भली केतिरा बि भिटकियल हुजूं, हींअर बि वापसि हली अचूं परमात्मा जे तरफ़ त वरी उधार थी सघे थो। ऐं माण्हू अजीब बि आहे। माण्हू चए थो परमात्मा किथे आहे, परमात्मा खपे बि, परमात्मा खे ॻोल्हे बि थो, पर उन खां दूर थी करे थो ॻोल्हे। मनुष्य सम्झे थो कि परमात्मा किथे दूर आहे, परे आहे, अलाए मिलंदो अलाए न मिलंदो। अरे वो मिली सघे थो। तूं संसार खां त जिद छॾाए पंहिंजी, तूं उतां त अलॻि थी। संसार में रही करे तूं केॾो बि चिल्लाई परमात्मा खपे, परमात्मा खपे, संभव ई कोन्हे। हिकिड़ी साधक खां ग़लती थींदी आहे, परमात्मा हृदय में हूंदे बि उन खां अलॻि हृदय सां थींदो आहे, ऐं हृदय में वसाईंदो आहे संसार खे, संसार जो इच्छाउनि खे। चाहींदो आहे परमात्मा, पर वसियल आहे हृदय में संसार। त कीअं मिले, कीअं मिले वो? जप भी कयो ऐं तप भी कयो, जप भी कयो तप भी कयो, फिर वो किथे पतो न पयो। जप भी कयो तप भी कयो, जप भी कयो फिर वो किथे पतो न पयो। जप भी कयो।
कि हृदय में संसार वसियो पियो आहे। संसार आहे त कामनाऊं आहिनि, इच्छाऊं आहिनि ऐं अॻिते वधण जी चाहना आहे संसार में। और वो भ्रमण तो करे, भिटके तो। श्री कृष्ण भगवान हाणे 62 नंबर श्लोक में तो चए, हे अर्जुन, उन संसार के छॾे करे तू ईश्वर जी शरण में अच, परमात्मा जी शरण में। तम एव शरणम गच्छ सर्व भावेन भारत, तत्प्रसादात् पराम शांतिम स्थानम प्राप्स्यसि शाश्वतम। तू सर्व भावेन हर प्रकार सां उन परमात्मा जी शरण में वञ, तुंहिंजो हित थी वेंदई। ऐं ॿियो, तू परम शांतीअ खे प्राप्त थींदे। परम शांति, परम धाम खे। परमात्मा जी शरण में अचण सां लाभ कोन थींदो, हित थींदो, शुभ थींदो, लाभ न। हर कुछ सांसारिक लाभ थी भी वञे, थी भी तो सघे, पर इहो न समझिजो कि भगवान जी शरण में अचण सां असांखे सांसारिक फ़ाइदो थींदो। वरी इहा ॿी ग़लती थी वेंदी। माण्हू सोचींदो आहे कि शरणागत थी वियासीं, हाणे भगवान मुंहिंजो पाण ई मुंहिंजा कम कंदो, ऐं न कंदो त वरी दुखी थींदो कि केॾां वई गारंटी, ख़तम थी वई उहा त गारंटी। न, ईअं न समझिजो। ही संसार जा संकट, विघन, परेशानियूं त जीवन भर रहंदा। शरणागति सां इहो थींदो कि असां न परमात्मा जी शरण में थी वेंदासीं त मुसीबत हू संभाले वठंदो। परमात्मा ईंदी त सही, पर पोइ संभालींदो हू। हाणे फ़ाइदो घाटो उन जो, हानि लाभ, जस अपजस, जन्म मरण सभु उन जो थी वेंदो। असांखे फ़र्क़ु न पवंदो। बाक़ी इहो न समझिजो कि लाभ ई लाभ थींदो। अगर लाभ थींदो हुजे हा न त सॼो संसार इहो ई कमु करे हा, भगवान जी शरणागति। पर लाभ कोन थींदो, थींदो उहो ई, होई सोई जो राम रची राखा। पर हिकु ओट मिली वेंदी, हिकु आधार मिली वेंदो। जीअं पुट खे पीउ जो आधार हूंदो आहे। पुट पंहिंजे पीउ जी आङुर पकड़े बाज़ार में वञे त एॾो निश्चिंत हूंदो आहे, बेडरपो हूंदो आहे, छो त पीउ गॾु आहे मूंसां। हू केवल घुरंदो वेंदो, हीअ शइ बि वठी ॾियो, हीअ बि वठी ॾियो। हुनखे मतिलबु कोन्हे कि मुंहिंजे पीउ जो बजट आहे या कान्हे। ही निश्चिंत आहे बिल्कुलु। तहिड़ी तरह शरणागति जो इहो अर्थ आहे कि उनजे आङुर पकड़णु, उहो शइ वठी थो ॾे या नथो वठी ॾे, इहा गारंटी कान्हे। उहो असांजो भलो ॾिसंदो, कल्याण ॾिसंदो त ॾींदो। शरणागति ॾाढी आख़िरी अवस्था आहे। आख़िरी भगवत गीता एंड थी थिए शरणागतिअ ते। कृष्ण भगवान अर्जुन खे चएसि थो, संसार जे पुठियां भॼण छॾे करे तूं परमात्मा जी शरण में अच। उहा ईंदी कीअं शरणागति? उन लाइ हिकु त असां चऊं भगवान खे कि हे भगवान, असां तुंहिंजी शरण में अचणु चाहियूं था, असांखे पंहिंजे शरण में विहार, मुझे अपने शरण में लगा लो। पोइ कीअं लॻाइणो आहे इहो उनखे ख़बर। हेॾी वॾी महामारी हली रही आहे, अगर माण्हू सोचे त इहो सही समय आहे शरणागतिअ जो, इहो सही समय आहे शरणागत थियण जो। माण्हू बीमार पिया था थियनि, हालत ख़राब थी वञे माण्हुनि जी, ओॾी महिल त सोचनि कि मुंहिंजो अहंकार केॾां वियो, मुंहिंजो ज्ञान कहिड़े कम जो,
मां ॿियनि खे पई ॿुधायां ज्ञान, अहंकार पई कयां, केॾां हलियो वियो? इन जो मतिलबु असां सभु बेवस आहियूं। इहो माण्हू स्वीकार करे अॼु जे हिन स्थितिअ में कि असां बेवस आहियूं। हू चाहे त जीआरे, हू चाहे त मारे, हू चाहे त स्वस्थ रखे, हू चाहे त बिगाड़े। पर अगर बिगाड़े भी, असांजो स्वस्थ शरीर बिगड़े भी तो त हिक नई ॻाल्हि पैदा थियण खपे, दीनता। दीनता अचण खपे कि हे मुंहिंजा मालिक, समझ में अची वियो, समझ गए, असां वटि पंहिंजो कुझु ई कोन्हे। उन दीनता में सची शरणागति, समर्पण पैदा थी सघे थो। माण्हू ओॾी महिल बि न सम्झो त कॾहिं सम्झंदो हिन परिस्थितीअ में। हींअर बि अगरि मनुष्य दीनता में परमात्मा जी शरण में अचे ऐं चए हे मुंहिंजा मालिक, मां हाणे सदाई तुंहिंजो थी रहंदुसि, मां तुंहिंजी शरण में आहियां, पोइ चाहे दुख ॾी चाहे सुख ॾी। इन करे न कि मूंखे मुंहिंजो दुख दूर कर, तो ॾिनो आहे त इहो बि स्वीकार आहे। दुख भी मुझे प्यारे हैं, सुख भी मुझे प्यारे हैं, दुख भी मुझे प्यारे हैं। छोड़ूं मैं किसे भगवन, दोनों ये तुम्हारे हैं। छोड़ूं मैं किसे भगवन, दोनों ये तुम्हारे हैं। दुख भी मुझे प्यारे सुख दुख ही दुनिया की गाड़ी को चलाते हैं। सुख दुख ही दुनिया की गाड़ी को चलाते हैं। सुख दुख ही हम सबको
सुख में सब रोते हैं, सुख में सब हंसते हैं, सुख में सब हंसते हैं। सुख मिला जिसे उसने, दुख भी तो सहारे हैं। छोड़ूं मैं किसे भगवन, दुख भी मुझे प्यारे हैं, सुख भी मुझे प्यारे हैं। शरणागति जो अर्थ इहो ही आ, सर्व भावेन मतलब हर परिस्थिति में स्वीकार करण, प्रसन्न रहण। भगवान जे हर विधान में, दुख में भी, दुख में असां इन करे प्रसन्न थी सघूं था कि भगवान केॾी कृपा करे रहियो आहे जो मूंखे पंहिंजे तरफ़ खीचे रहियो आहे, दुख ॾेई करे मूंखे सुधारे रहियो आहे। मां भिटके वियो हुअसि, वापसि सॾु पियो थो करे। मन सां हुनजो ई चिंतन करणु इहा शरणागति आहे। शरीर सां सभु क्रियाऊं भगवान जो पूजन समझी करे करण इहा शरणागति आहे। हिन शरीर सां भजन कीर्तन करण, श्रवण करण कननि सां इहा शरणागति आहे। भगवान जे लाइ सभु कुझु करण इहा शरणागति आहे। बाक़ी सभु ॻाल्हियूं आहिनि। बाक़ी केॾो बि कोई ज्ञान ध्यान योग कुछ भी चए, ये हो ब्रह्म निराकार है, हो हमारे गुरु ऐसे, हम ऐसे, हमारा गुरु, सब फालतू। अगर शरणागति ना है त शरणागति ही हिकमात्र रस्तो आहे। आखिरी घुमी घुमी फिरी फिरी करे भिटकी भिटकी ऐं कंहिंजी शरणागति भगवान जी, जेको असांजे हृदय में वेठो आहे, इहो ई आखिरी आहे। ऐं अहंकार छॾे करे समझी करे कि सच में कुछ चारो कान्हे, उनजे शरण थियण। कृष्ण भगवान इहा आज्ञा पे तो करे, हे भारत, हे अर्जुन, तू शरणागत थी उन परमात्मा जी, उनजी शरण में हलियो वञ। उनजी शरण में वञण सां तू शांतीअ खे प्राप्त थींदे ऐं ॿियो परम धाम खे प्राप्त थींदे। ॿियो छा खपे? परम शांति ऐं परम धाम, आखिरी धाम, जितां पोइ कोई वापसि नथो अचे। केवल शरणागतिअ में ई शांति आहे। शांति अहंकार में कान्हे, शांति शासन करण में कान्हे, शांति ॿिए ते हुकुम हलाइण में कान्हे, बल्कि शरणागत थियण में आहे। त 62 नंबर श्लोक शरणागति जो चई करे, तंहिंखां पोइ 63 नंबर श्लोक में श्री कृष्ण भगवान चए थो, इति ते ज्ञानम आख्यातम गुह्यात गुह्यतरम मया विमुष्य एतत् अशेषेण यथा इच्छसि तथा कुरु। चएसि तो, हे अर्जुन, मां हेॾो तोखे ॿुधायो, जेतिरो बि मां तोखे ॿुधायो मैं न, इहो ज्ञान गोपनीय खां बि गोपनीय आहे, अति गोपनीय, जंहिंखे चवंदियूं आहिनि ऊंचो ज्ञान, वो वास्तव में ही आहे उहो ऊंचो ज्ञान। ऐं जंहिंखे चइबो आहे एंड, वो एंड हिते आहे। कृष्ण भगवान चयो तो, हेॾो मां तोखे ॿुधायो मैं, हेॾो तोखे सम्झायो मैं, कहिड़ो ज्ञान? शरणागतिअ जो ज्ञान, कि आखिरी इहो ई अथई। इहो ई उहो ज्ञान आहे जेको मां सूर्य खे ॾिनो हो, सूर्य मनुअ खे ॾिनो हो, पोइ परंपरा में हलियो, पोइ लुप्त थी वियो हो। हेॾो तोखे मां सम्झायो थी मैं। हाणे
जेको मां तोखे चयो आहे उन ते थोरो वीचार कर ऐं पोइ तोखे जीअं खपई तीअं कर। हाणे जीअं खपई तीअं कर जो हिकु इहो अर्थ थो निकिरे कि छॾे ॾिनईसि। जीअं गुस्से में बि चइबो आहे, देख ले जैसा तेरे को ठीक लगे। हिकु माई नाराज़ थी वई घोट खां, चईंसि कि हाणे मुंहिंजो मन ख़राब थी वियो आहे तव्हां मां त या त मरी वेंदसि या ज़हर खाईंदसि या टपो ॾींदसि, कुझु रोज चवंदी हुई, कंदी कोन हुई। त घोट चईंसि देख ले यार तेरे को जैसा ठीक लगे। त हिकु इहो मतिलबु थो निकिरे कि हाणे मां कोन चवंदुमि, कृष्ण थो चए हाणे तोखे जीअं ठीक लॻे तीअं कर। पर ॿियो अर्थ इहो बि आहे कि हेॾो सम्झायो थी में वीचार कर। वक्ता जेको ॻाल्हाए पोइ उन ते वीचार करणु खपे। पर जंहिं हुन सां वक्ता ॻाल्हाए पियो थो उहो वीचार श्रोता कीअं करे सघंदो? सेम वरी बि पंहिंजे हिसाब सां मनुष्य वीचार करे सघे थो। अर्जुन चुप बीठो आहे, पर जेॾी महिल कृष्ण चयो कि जीअं खपे तीअं कर त थोरो घबराइजी वियो। त कृष्ण ॾे निहारणु लॻो कि ईअं छो थो चई कि जीअं खपे तीअं कर। त एक्चुअली इहा कृपा बि त थींदी आहे। कॾहिं कॾहिं जीअं गेंद बॉल हूंदी आहे, जोर सां फिटी कबी आहे भित ॾे तरफ़ ताकि वापसि मूं ॾे अचे। फिटी त होॾां कईसीं पर वापसि आणण लाइ। तीअं ई कॾहिं कॾहिं ॿार खे पंहिंजे तरफ़ आणण लाइ थोरो धिको ॾिबो आहे कि जा वञ, जीअं खपई कर, जॾहिं खपई वञ। त ॿार अञा पाण वधीक ईंदो आहे, प्रेम हूंदो आहे। त कृष्ण भॻवान अर्जुन खे चयो कि जीअं खपई कर। त अर्जुन हिकदमि हैरान बि थियो ऐं पास अचण लॻो कि ईअं छो था चओ, माना अञा चुप वेठो आहे। ओशो चवंदो हो ही जीवन सांप सीढ़ीअ जो खेल आहे। कृष्ण पियो थो मथे चाढ़े ॾाकण सां ऐं अर्जुन वरी हेठि पियो थो लही अचे। ही सांप, असांजो जीवन सांप सीढ़ीअ जो खेल आहे। हिकु अॻियां हलंदा आहियूं घर, ॾाकण मिली वेंदी आहे, मथे चढ़ी वेंदा आहियूं, ॾाढा ख़ुशि थींदा आहियूं। वरी हलंदा आहियूं, नांग अची वेंदो आहे, सिधो हेठि किराए छॾींदो आहे। वरी हलणु शुरू कंदा आहियूं, पर आख़िर त पहुची वेंदा आहियूं न। त हिते अर्जुन बि हेॾो ज्ञान ॿुधी वरी चुप करे वेठो आहे। त कृष्ण भॻवान खे वरी दया, वरी करुणा आई, वरी हुन कृपा कई जो हिन 64 नंबर श्लोक में अचे थो। सर्वगुह्यतं भूय शृणु मे परमं वचः, इष्टः असि मे दृढम् इति तत् वक्ष्यामि ते हितम्। कृष्ण भगवान कृपा करे वरी तो चएसि, अच्छा ॿुध, तूं मुंहिंजो दोस्त आहीं, ॿियो कोई हुजे त मां कुझु छॾे ॾियांसि हिते ई, पर तूं मुंहिंजो दोस्त आहीं त मां अञा तोखे थोरो अञा थो सम्झाए। इहो परम रहस्य, सर्व गुह्यतम, अति गोपनीय जेको वचन आहे, शायदि तोखे अञा सम्झ में नथो अचे, मां वरी तोखे सम्झाए थो, तूं कंफ्यूज़ न थी। तूं मुंहिंजो मित्र आहीं। कृष्ण भॻवान ॿिनि ॼणनि खे जवानीअ में ॿिनि ॼणनि खे मित्र चयो आहे, हिकु अर्जुन खे ऐं ॿियो उद्धव खे। उद्धव खे त इहो चईंसि, उद्धव तूं मुंहिंजो जेतिरो मूंखे प्यारो आहीं ओतिरो ॿियो कोई बि प्यारो कान्हे।
इन अर्जुन खे बि चएसि थो जेतिरो तूं मूंखे प्यारो आहीं ओतिरो मूंखे ॿियो कोई बि प्यारो कान्हे। अॻिते ॿुधो, माता यशोदा खे चयसि जेतिरी तूं मूंखे प्यारी आहीं ओतिरो कोई बि कान्हे। देवकीअ खे चयसि जेतिरी तूं मूंखे प्यारी आहीं ओतिरो कोई बि कान्हे। कंहिंखे बि ईअं न चई कि तूं प्यारी घटि आहीं। त इहो चक्कर छा आहे? इहो चक्कर इहो आहे कि हू कंहिंजी बि श्रद्धा घटि नथो थियण ॾियणु चाहे सभिनी खे सही बि थो, वो सभिनी सां ही प्रेम कंदो आहे। तव्हां चवंदा ऐसा होता है क्या? चांदनी चांद से होती है, सितारों से नहीं। मोहब्बत एक से होती है, हजारों से नहीं। न, वो पुराणो थी वियो। कृष्ण भगवान सदाई नओ ऐं नूतन आहे। चांदनी सिर्फ चांद से होगी तो सितारों का क्या होगा? और मोहब्बत अगर एक से होगी तो हजारों का क्या होगा? ये कृष्ण जो सूत्र है। वो सभिनि खे चवंदो आहे आई लव यू, आई लव यू। ऐं जेॾी महिल चवंदो आहे त सचे में दिलि सां ई चवंदो आहे। जंहिंखे बि चयो अथई तूं मुंहिंजो प्यारो आहीं, ताकि हुन जे अंदरि जेका दबियल श्रद्धा आहे उहा ॿाहिरि निकिरे। समर्पण कीअं निकिरंदो? जॾहिं हुनखे भरोसो हूंदो कि हा भाई मूंसां मां हिते भरोसो करे सघां थो, हिते करे सघिजे थो समर्पण। साम्हूं वारो जो चए थो दिलि सां, ऐं पतो पइजी वेंदो आहे दिलि सां थो चए या आर्टिफिशियल थो चए। त कृष्ण दिलि सां ई सभिनि खे चवंदो आयो आहे कि तूं मूंखे प्यारो आहीं, ताकि कंहिंजी श्रद्धा घटि न थिए। वो भीतर मां वो निकिरे, समर्पण शरणागति निकिरे। ऐं उहा ॾाढी ॾुखी आहे। हर कंहिंजे अंदरि लिकल त आहे शरणागति, पर वो दबाए वेठो आहे माण्हू डप जे करे कि धोखो न खाऊं, किथे ग़लति जॻह ते न शरणागत थी वञूं। त कृष्ण जो इहो प्रयास आहे कि इहा निकिरणु खपे शरणागति। त अर्जुन खे चयईंसि तूं मूंखे अतिशय प्रिय आहीं, इन करे मां हितम तुंहिंजे हित जी ॻाल्हि चवंदुमि। हितम मां चयो न, हित कल्याण जी ॻाल्हि आहे, ऐं छॾाइजी न वञे। त ही जेको कृष्ण आहे सो नटखट आहे। अचो भजन गायूं। श्याम सलोना रूप है तेरा, श्याम सलोना रूप है तेरा, उगराले है नयनों में अमृत बरसता, भक्तों के प्रतिपाल।
निकिरी आई ऐं पुठियां हलिया घरनि खे चई आयो आहे। त इन जो कारण इहो ई आहे कि हू चाहे थो कि अगरि मुंहिंजे इहे चवण सां अगरि कोई मूंसां जुड़े थो त मां सभिनि खे चवंदुमि। ऐं कृष्ण आहे उहो त सभिनि खे संभाले बि वेंदो, सभिनि सां निभाए बि वेंदो, निभाए सघंदो। त 64 नंबर श्लोक में चएस थो तूं मूंखे अतिशय प्रिय आहीं, तोखे मां तॾहिं पियो तो बार बार समझाए। 65 नंबर श्लोक में चएस थो मन मना भव मद भक्त मद्याजी माम नमस्कुरु माम एव एष्यसि सत्यम ते प्रतिजानते प्रिय असी में। चएस थो अर्जुन मां सच थो चवां, सच थो ॻाल्हायां। तू हिकु कमु कर, तू मुंह में मन लॻाए पंहिंजो, तू मुंहिंजो भक्त थी वञ। दोस्त भगत थी सघे थो, उद्धव भगत भी हो, दोस्त भी हो। कृष्ण जो अर्जुन दोस्त आहे ऐं अर्जुन चयो हुयसि मां तुंहिंजो शिष्य आहियां। शुरूअ में मूंखे स्वीकार कर, मूंखे शिष्य ठाहे पंहिंजो। कृष्ण चएस थो शिष्य न, मां तोखे दोस्त तो मञा न पंहिंजो, पर तूं मुंहिंजो भगत थी वञ। इहो कोई अंदरां पियो तो मुंहिंजे चवाराए। हिन कृष्ण जो त तूं दोस्त आहीं, पर जेको मुंहिंजे बि हृदय में परमात्मा वेठो आहे उहो त चवई मुंहिंजो भगत थी वञ। मुंह में मन लॻाए, मुंहिंजो पूजन कर, मूंखे नमस्कार कर। ईअं करण सां तूं मूंखे प्राप्त थींदे। मां सत्य तो चवां, सत्यम प्रतिजाने, प्रतिजाने सत्यम ते प्रतिजाने एष्यसि। इहो मां बिल्कुल प्रतिज्ञा तो कयां, मां सच तो ॻाल्हायां कि तूं मुंहिंजी शरण में ईंदे त तुंहिंजो कल्याण थींदे। प्रिय असी, तूं मुंहिंजो प्रिय आहीं। हाणे अगरि गुरुअ खे चवणो पए कि मां सच तो ॻाल्हायां, सच तो ॻाल्हायां, त इहा शिष्य जे लाइ शर्म जी ॻाल्हि आहे। उहो कहिड़ो ढीठ हूंदो शिष्य, पर गुरु हुजे सचो, सच में सच ॻाल्हाईंदो हुजे ऐं शिष्य बार बार उन खां प्रमाण घुरे, बार बार उन खां चए मूंखे अञा भरोसो कान्हे तव्हांजी ॻाल्हि ते, ऐं उन गुरुअ खे चवणो पए कि भाई मां सही तो चवां, मां सच तो ॻाल्हायां, त इहो केॾो ढीठ हूंदो। वसु पुॼेसि त चए मूंखे लिखाए लिखी ॾियो स्टाम्प ते कि तव्हां जेको चओ था सही आहे। कृष्ण बि चएसि थो यार कहिड़ो तूं मूंखे मिलियो आहीं जो मूंखे चवणो थो पए कि मां सच तो ॻाल्हायां, सही तो चवां। त इहा भरोसे जी कमी आहे थोरी अर्जुन जी। कृष्ण खे अञा मञे कान थो। पर हाणे जेको श्लोक अचे थो, हाणे जेका ॻाल्हि कृष्ण चए थो, इहो आहे ॾाढो महत्वपूर्ण श्लोक जंहिं ते असांखे बीहणो आहे। सर्वधर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज अहम त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचय। हे अर्जुन, तू सभिनी पंथनि खे छॾे ॾे, सभिनी ॻाल्हियुनि खे छॾे करे मुंहिंजी शरण में हली अच, माना परमात्मा जी। मां तोखे सभिनी पापनि खां मुक्त करे छॾींदुमि, तूं शोक न कर। हिते असां रखूं था भगवत गीता जो सत्संग, पोइ वरी श्रवण कंदासीं कॾहिं परीहं। बोल श्री कृष्ण भगवान की जय।